अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा बिजार खान पुलिस जो ज़ोर वधाए छॾींदो शामिर खान जे मथां। छा शामिर खान पुलिस खे पंहिंजो हथ ॾेई छॾींदो। छा नौरोज़ खान पंहिंजी दोस्त साहिल जो प्लान कंदो इन बिजार खान सां। छा चिबड़ खान नौरोज़ ऐं बानू जी शादी कराए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञो टाइम वेस्ट कोन पिया करें, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो बिजार खान जेको आहे पुलिस खे चवंदो त हाणे तोखे 1 करोड़ ॾींदुसि अगरि जेकॾहिं तो शामिर खे मारे ऐं लाकअप करे ख़तमु कयो त पोइ तोखे गुलनि जा हार विझंदुसि। पुलिस चवंदो त बसि इन जो इंतज़ारु रहंदो। शामिर खे हर हाल में लाकअप कंदुसि ऐं उनजे खिलाफ़ अहिड़ा केस ठाहींदुसि जो हू आज़ाद थी कॾहिं बि न सघंदो ऐं उनखे फाई बि अची वेंदी। बिजार खान चवंदो त पुलिस पिण बि ईअं ई घुरिजे। जेकॾहिं तो शामिर खे न मारियो त पोइ मां तोखे कॾहिं बि गुलनि जा हार न पाराईंदुसि, न ई तोखे इनाम मिलंदी। पोइ ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस जो ज़ोर जेको आहे शामिर खान जे मथां वधी वेंदो। शामिर खान जे उताक ते पुलिस हली वेंदो ऐं पुलिस शामिर खान सां ॻाल्हाईंदो, तुंहिंजो भलो इन में त तूं मूंखे हथ ॾे जो तो रिस खान बहादुर खे बेदर्दी सां मारियो आहे ऐं फिरोज़ खान खे अगवा करे वेठो। शामिर चवंदो त पुलिस ईअं न आहे। रिस खान बहादुर पंहिंजे मौत मुंहुं आहे, बाक़ी हा फिरोज़ खान पंहिंजी हवेली में आज़ाद लॻो पियो आहे। हू हवेली खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। हू हींअर वॾो माण्हू थी चुको आहे, मतिलबु त हुनखे कूड़ ठाहींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जेको आहे नौरोज़ खान ऐं हुनखे चवंदो मां तव्हांजी तमामु जल्द शादी कराइण पियो चाहियां। शादी कराइण खां पोइ नौरोज़ पंहिंजी दोस्त साले जो प्लान कंदो इन बिजार खान खां। जेकॾहिं शादी खां पोइ नथो करे सघे त शादी खां पहिरियां ज़रूरु कंदो। नौरोज़ खान चवंदो त बसि चाचा इन कोशिश में लॻी पई आहे त मां पहिरियां साले जो प्लान कयां। अगरि जेकॾहिं मूं साले जो प्लान न कयो त पोइ हीअ दुनिया ॻोठ जा माण्हू असांखे ताना ऐं मेणा ॾींदा। उनजे करे मां पहिरियां साले जो प्लान करे ऐं पोइ बानू सां शादी कंदुसि। मां शादी करण वारो न आहियां। बानू चवंदो त नौरोज़ तोखे ईअं न करणु घुरिजे, तोखे रिस बिजार खान सां दुश्मनी न करणु घुरिजे। हू हिकु ज़ालिम इंसान आहे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।